आरज़ी तौर ते बादशाह जी मसनद ते वेही रहियो। कुझु ई ॾींहं गुज़रिया त बादशाह गुज़ारे वियो। बादशाह जे गुज़ारे वञण खां पोइ ही बादशाह थी वेही रहियो। जिन जिन माण्हुनि मां बग़ावत जो ख़दशो हो, सूंह देवी उन्हनि खे क़तल कराई। कंहिं हद ताईं मैदान साफ़ थी वियो। उन खां पोइ जॾहिं बादशाह जे सोग वारा ॾींहं ख़तमु थिया त पोइ सूंह देवी चच सां शादी करे छॾी। उन खां पोइ उन बादशाह जो को अज़ीज़ बि किथे राजा हो, उहो लश्कर वठी आयो, उनखे बि हिननि शिकस्त ॾिनी। उन खां पोइ जॾहिं हिन इक़्तिदार खे बाक़ाइदगी सां संभालियो त हिन सिंध जा उहे इलाइक़ा बि वापसि वरिता जेके ईरानी फ़ौज अॻूणे बादशाह जे दौर में हमिलो करे कब्ज़ो कया हुआ। माना पोइ सिंध जी पूरी सल्तनत ते बाज़ाब्तगीअ सां चच बिन सलाह जेको आहे उहो हुक्मरान थी वेही रहियो। चच खे सूंह देवीअ मां मुस्लमान मोरखीन मूजिबि ॿ ॿार पैदा थिया, 2 पुट ऐं 1 धीअ। ऐं इंडिया जे 2 राइटरनि जेको लिखियो आहे उहे लिखनि था त सिर्फ़ु 2 पुटनि जो औलाद हिनखे थियो। हिक जो नालो रखियईं ॾहर सीन ऐं ॿिए जो नालो रखियईं ॾाहिर सीन। मुस्लिम मोरखीन लिखे बकोल मुस्लिम मोरखीन जे त 3 धीअ ॼाई जंहिंजो नालो माइन रखियो। जॾहिं चच वफ़ात कई त हिंदू मोरखीन इहो लिखनि था त चच जी वफ़ात ते उन जे नंढे पुट ॾाहिर सीन खे तख़्त नशीन कयो वियो, पर जीअं त हुनजी उमिरि 12 साल हुई, इन करे हुकूमती कार वहिंवार हुन जो भाउ जेको मंदर में पुॼारी हो चंदर बिन सलाइच, उन कार वहिंवार हलाइणु शुरू कयो। पर मुस्लमान मोरिख वरी इहो लिखनि था त चच जे मरण खां पोइ चंदर इक़्तिदार ते वेठो। 8 सालनि खां पोइ जॾहिं उहो गुज़ारे वियो त पोइ सिंध जी सल्तनत 2 हिसनि में विराइजी वई। हिकु हिसे में ॾाहिर सीन खे बादशाह कयो वियो ऐं हिकु हिसे जो बादशाह कयो वियो चंदुर जे पुट खे, राज खे। कुझु अरसे खां पोइ राज मरी वियो, वरी उहो इक़्तिदार राजा ॾाहिर ॾे मोटी आयो। माना वरी पूरी सल्तनत जो 2 सूरतुनि में हिंदू मोरखीन जेको लिखनि पिया उन में बि, मुस्लिम मोरखीन जेको लिखनि पिया उन में बि, त ॾाहिर जो जेको नालो हो उहो ॾाहिर सीन हो ऐं जॾहिं उनखे तख़्त नशीन कयो वियो त उनखे ख़िताब ॾिनो वियो महाराज, छो त राजा हुनजो पीउ हो। जॾहिं उन औलाद थियो त उहो महाराजा थियो। महाराजा जॾहिं सिंध में हुकूमत करणु शुरू कई त उहो दौरु सिंध जो तमामु ख़ुशहाली ऐं आज़ादीअ वारो दौरु हो। हिकिड़ी तारीख़ में ॿी बि शइ मिले पई त अरबन सिंध ते कुल 15 हमला कया आहिनि। 14 हमला नाकाम रहिया आहिनि। 15हों हमलो जेको मोहम्मद बिन कासिम जी अॻुवाणी में थियो आहे उहो कामयाबु हमलो थियो आहे। त इहे 14 हमला जेके थिया आहिनि इहे थिया आहिनि चच ऐं उनजे पुट महाराजा ॾाहिर सीन जे इक़्तिदार जे दौर में। इहे टोटल जा टोटल हमला इन पीउ ऐं पुट जे इक़्तिदार जे दौरान थिया आहिनि। 14 हमलनि में अरब बार हितां शिकस्त खाई मोटंदा रहिया। 15हों हमलो जेको आहे उहो कामयाबु थियो आहे। हाणे इन जो जेको सिनेरियो जुड़े पियो उहो तारीख़ में ईअं पियो जुड़े त ख़िलाफ़त जे ॿिएं दौर खां वठी सिंध में फुतूहात जो सिलसिलो शुरू थियो, हमला शुरू थिया, लश्कर नाकाम थी वेंदा, को न को टुकड़ो, को न को हिसो जेको आहे उहो पंहिंजे कब्ज़े में करे वेंदा हुआ। घणो करे सामूंडी पट्टीअ जो इलाइक़ो साहिल मकरान वारो, इन करे मकरान, केकान, खुज़दार इन्हनि जायुनि ते मुसलमाननि जा कब्ज़ा रहिया आहिनि।
बाक़ी सॼी सल्तनत ते राजा दाहिर जी हुकूमत रही आहे, पर इहो सामूंडी पटी वारो जेको टुकड़ो मकरान जो आहे इन ते अरबन जी हुकूमत रही आहे। कॾहिं कमज़ोर रही आहे, कॾहिं मज़बूत रही आहे, पर रहंदी आई आहे।